हुसैन थाने जी हद बाईपास अंसारी CNG भरसा सखर का डीफ्रेज स्कूल स्पेशल ॿारनि खे पीरगोट खणी वेंदड़ वैगन जो टायर बस्ट थियण सबब कल्टी थी पई। मौके ते मौजूद माण्हुनि ऐं पुलिस ज़ख़्मी ॿारनि खे वैगन मां कढी सिविल अस्पताल पहुचायो, जिते एक तालिब इल्म सैयद अता हुसैन शाह फोत थी वियो, जॾहिं त ज़ख़्मियुनि में ज़फ़र अली अबड़ो, साजिद अबड़ो, यहिया अंसारी, साकिब अंसारी, अली माविया, काशिफ अल्ताफ, मीर मोहम्मद, अब्दुल हकीम, मुस्कान, राहिला, यासिर, हमादुल्ला सारंग, अरसलान शामिल आहिनि। सिविल अस्पताल इंतजामिया एमरजेंसी लागू करे डॉक्टरनि ऐं अमले खे तलब करे वरितो। इन सिलसिले में ॿुधायो वियो आहे त पीरगोट सां तालुक रखंदड़ गूंगा ऐं ॿोड़ा ॿार सखर जे डीफ्रेज स्कूल मां वापसि पीरगोट अची रहिया हुआ त ओचितो वैगन जो टायर बस्ट थी पियो, जंहिं सबबि वैगन ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी वई ऐं कल्टी थी पई। वैगन ड्राइवर फरार थी वियो। वाक़े जो इतला मिलण ते SSP उमर तुफैल, पीपल्स पार्टी जे MNS जावेद अली शाह, ASP सिटी मोहम्मद इमरान खान, पीपल्स पार्टी अॻवान मज़र खान ऐं ॿियनि सिविल अस्पताल पहुची ॿारनि जी अयादत कई। कैमरामैन वाहिब शेख सां गॾु मोहसिन भट्टी, ऑनलाइन इंडस्ट्री TV, खैरपुर।